नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे में कर्ज़ ॾींदड़ प्राइवेट बैंकूं माफ़िया बणिजी वियूं आहिनि। कर्ज़ खणंदड़ गरीब लाचार औरतुनि जो जीण जंजाल करे छॾियो। मजबूर औरतुनि जो राति जो एहतजाज मुज़ाहिरो। इन मौक़े ते गाया ॻोठ वार्ड नंबर 1 जे बेवस औरतुनि ज़रीना, खैरनिसा, सलमान, हमीदा, नसीमा ऐं ॿियनि मीडिया टीम जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां गुरबत सबब आयशा बैंक, सिंध माइक्रो फाइनेंस बैंक, कशफ बैंक, यू बैंक समेत ॿियनि बैंकनि मां कर्ज़ खयो, जंहिं जूं किस्तूं असां पाबंदी सां अदा कंदा रहिया हुआसीं। पर हेल कोरोना वायरस सबब थियल लॉकडाउन सबब असांजा मर्द बेरोज़गार थी विया आहिनि, जंहिं करे असां घरनि में फाका कशी वारी सूरत हाल। ॿिए पासे मुज़ाकरा बैंकनि वारा जीण जंजाल करे छॾियो आहे। इन चयो त सुबुह थियण सां ई बैंकनि वारा असांजे घर में अची वेही रहनि था ऐं शाम ताईं तंग कंदा रहनि था। जॾहिं त हुकूमत पारां ऐलान कयो वियो त कोरोना वायरस जे वबा दौरान बैंकनि वारा कर्ज़ाइन खां कर्ज़ वसूल न कंदा, खेनि रियायतूं ॾियनि। पर बैंकनि वारा अहिड़े हुकम खे मञण खां इनकार कंदे किस्तूं जमा करण जे लाइ मजबूर करे रहिया आहिनि। हिननि स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त असांखे किस्तनि जी अदायगी में रियायत ॾिनी वञे, बैंकनि वारनि खे दॿा मां जान छॾाई वञे। ॿी सूरत में हिननि खिलाफ़ सख़्तु एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।